इंडस डिस्कवर जा मोज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। दोस्तों, क़ौमुनि जे आज पे तरक़ी, खुशहाली ऐं आज़ादीअ लाइ अमुल इंसाननि पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई क़ौमुनि जी तारीख़ खे सलामत रखियो आहे। अॼु इंसान जंहिं मंज़िल ते पहुतो आहे उहो बि सवे इंसाननि जी क़ुर्बानीअ खां पोइ उन मंज़िल ते पहुतो आहे। दुनिया जी क़ौमुनि में हज़ारे अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जिन मथां वक़्तन ब वक़्तन के ॿाहिरियां हमले आवर क़ाबिज़ रहिया आहिनि। उन जो कारण इहो आहे त उन क़ौम जे तारीख़ी वतन में अनेक कुदरती ज़ख़ीरा, मैदनी वसीला, सरसब्ज़ ज़मीनूं, दरियाह, नदियूं, जबल, ढंढूं मौजूदु आहिनि। उन करे उन खज़ाने ते कब्ज़े करण ॿाहिरियूं क़ुवतूं उन्हनि क़ौमुनि खे ग़ुलाम बणाए उन्हनि मथां क़ाबिज़ थी वेंदियूं आहिनि। पोइ उन क़ौम मां के मर्द मुजाहिद अहिड़ा बि जनम वठंदा आहिनि जेके धरतीअ ते धारियुनि जो कब्ज़ो ॾिसी पाण ते तारीख़ जी ज़िम्मेवारी महसूसु कंदा आहिनि ऐं उन क़ौम जी आज़ादीअ लाइ साम्राज सां जंग जोटींदा आहिनि। दुनिया जी उन्हनि क़ौमुनि मां सिंधी क़ौम बि हिकु आहे जंहिंजो वतन सिंधु देश पिणु तारीख़ में सवें भेरा ग़ुलाम रहियो आहे ऐं हर दौर में उन धरतीअ जी कुख मां सर्वेच पुटनि जनम वठी धरती ऐं क़ौम जी इज़त ऐं आबरू बरक़रार रखी हमेशा अमर थी विया आहिनि। दोस्तों, उन्हनि अज़ीम किरदारनि मां हिकु अज़ीम सिपाही रूपलो कोलीब आहे जेको तारीख़ जे गुमनाम सिफ़नि ते लिखियलु आहे। रूपलो कोली सिंध जे वारियासे इलाइक़े थरपारकर ज़िले नगर पारकर तेलके जे शहर कारूंझर जो रहवासी हुयो। रूपलो कोली 1820 सदीअ जे ॿिए ॾहाके में जनम वरितो। संदसि पीउ जो नालो सामत ऐं अमर जो नालो केसर बाई हो। संदसि पालना कारूंझर जे जबलनि जी कतारुनि में कबीले जी रस्मुनि मुताबिक़ ख़ानदानी हथियारनि, तीर कमान, भालनि ऐं कातर हलाइण सां थी। नंढे हूंदे खां ई रूपलो फुर्तीलो, जोशीलो, हिमत भरियो हूंदो हो। कारूंझर जी औटुनि में हुन जी जवानीअ जा ॾींहं शुरू थिया। खेसि नंढे हूंदे खां ई ख़ानदानी हथियार हलाइण करे जंगी महारत पिणु ॼाणंदो हो। जवानीअ में कारूंझर जे गुफ़ाउनि में केतिरनि ई ख़ौफ़नाक जानवरनि खे मारियाईं। खेसि कारूंझर सां जज़्बाती ॻांढापो हो ऐं वतन ऐं क़ौम सां बेहद मोहबत हुअसि। उहा ई मोहबत अॻिते हली क़ौमी आज़ादीअ जे कतब आई। 1843 ईस्वीअ में जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते पंहिंजो कब्ज़ो ॼमायो त उन वक़्तु सिंध ते मीरनि जी हुकूमत हूंदी हुई। अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पोइ सिंध समेत हिंद में पिणु अंग्रेज़नि ख़िलाफ़ गोड़ शुरू थी वियो। अंग्रेज़नि ख़िलाफ़ वक़्तन ब वक़्तन मेड़ाका थींदा रहिया। थर में राणनि सोढनि पंहिंजो हुकुम हलाइण शुरू कयो। राणपुण जे पूजाणी सोढनि मां करणजी ऐं अधीर सिंह अंग्रेज़नि जी हुकुमनि खे ठुकराए छॾियो। पारकर में बग़ावत जा मुख्य कारण ही हुआ त अंग्रेज़नि जे सिपाहियुनि उतां जे मक़ामी माण्हुनि सां ॾाढायूं करण शुरू कयूं। टेलीग्राफ खाते जा कुझु मुलाज़िम कोली कबीले जी औरतुनि सां ग़लति पेश आया ऐं उन खां पोइ थर जे सोढनि जिन में राणो अधीर सिंह, राणो करणजी शामिल हुआ, उन्हनि अंग्रेज़नि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो। जंहिं बाद अंग्रेज़नि मक़ामी माण्हुनि खे ख़रीद करे उन बग़ावत खे रोकण जी कोशिश कई ऐं सोढनि ऐं कोल्हियुनि मथां ज़ुल्म वधंदा विया। आख़िरकार 15 अप्रैल 1859 ईस्वीअ ते राणे करणजी सोढे मड़नी कबीलनि जे माण्हुनि खे दावत ॾेई पाण वटि घुरायो, जिन में भोपत सिंह, भवानीअ जो ठकुर कलजी, वठेरावाह जो राणो लाधू सिंह सोढो ऐं कोल्हियुनि जो सरवाण रूपलो कोली शामिल हुआ। जंहिं बाद फ़ैसिलो कयो वियो त साम्राज ख़िलाफ़ गोरीला जंग शुरू कई वञे, जंहिंमें रूपले सां उन जंग में 5000 कोल्ही शामिल थिया। 15 अप्रैल 1859 ईस्वीअ ते धारियुनि ख़िलाफ़ जंग शुरू थी वई। अंग्रेज़नि जे थाणनि, कैंपुनि, रिहाइश गांवनि, हेडक्वार्टरनि ते हमला शुरू थी विया। केतिरा ई अंग्रेज़ मौत जी निंड में सुम्हारिया विया। केतिरा ई वतन परस्त शहीद थिया। जंग पंहिंजी तेज़ीअ सां वधंदी रही। 5000 कोल्ही वतन तां सिर घोरे शहीद थी विया। केतिरा ई जेलनि में कैद कया विया, जिन में सोढा पिणु शामिल हुआ। दोस्तों, रूपलो पंहिंजे साथी राणे करणजी सां गॾु बाक़ी बचियल लश्कर वठी कारूंझर में हलियो वियो। कारूंझर जी हर हिकु गुफ़ा खां रूपलो वाक़िफ़ हुयो। हुननि वञी उते पनाह वरिती। जंहिं बाद अंग्रेज़ कर्नल तुरूट, जेको उन वक़्तु थर जो अमलदार मुक़ररु कयो वियो हो, उन रूपले ऐं संदसि साथियुनि खे पकड़ण जा हीला करे छॾिया। पर ही वतन जा सिपाही खेसि हथ न आया। रूपले हाणे लश्कर लाइ खाद खुराक हथ करण ऐं अंग्रेज़नि जी ख़बरचार लहण सांगे वेस तब्दील करे शहर में अचण वञण लॻो। रूपले खे पक हुई त कर्नल तुरूट मुंहिंजे पोयां मुख़बर लाज़मी छॾिया हूंदा, पर हुन आज़ादीअ जे आशिक़ पंहिंजी जान जी परवाह न कंदे राणे करणजी ऐं ॿियनि साथियुनि लाइ शहर मां खाद खुराक आणींदो रहियो। पर रूपले ते गदारनि जी नज़र हूंदी हुई। केतिरा ई भेरा मथस हमला बि थिया, पर ही निकिरी वियो। हाणे रूपले शहर
वञण बि छॾियो, ॻोठ मां खाद खुराक जो बंदोबस्त करण लॻो। नेठि अंग्रेज़नि रूपले जे वेझनि साथियुनि मां मुहावजी लुहाणे ऐं संदसि ॿिए साथी हंसपुरी, जेके रूपले खे लिकी छुपी अंग्रेज़नि जी ख़बरचार ॾींदा हुआ, अंग्रेज़नि उन्हनि खे लालचूं ॾेई उहिदा लक़ब ॾेई खेनि ख़रीद करे छॾियो, जेके रूपले जे खुफ़िया ठिकाणे खां वाक़ुफ़ हुआ। हुननि अंग्रेज़नि सां मिली करे कर्नल तरूट खे मशवरो ॾिनो त रूपलो पाणी भरण सांगे खूह ते ईंदो, उतां खेसि गिरफ़्तार करे सघिजे थो। नेठि उहा निभागी राति आई। रूपलो पाणी भरण लाइ खूह ते आयो। पाणी भरण लाइ खूह में लथो त मथसि अंग्रेज़ फ़ौजी घेरो करे विया ऐं हिन सर्वेच पुट खे गिरफ़्तार करे कर्नल तरूट वटि आंदाऊं। कर्नल तरूट रूपले खे लालचू ॾियण लॻो त तोखे जागीर मिलंदी, लक़ब मिलंदा, जेको चवंदे तोखे मिलंदो, सिर्फ़ असांखे राणे करणजीअ जो ॾसु ॾे ऐं पंहिंजी जंग तां हथ खणी माफ़ी लिखी ॾे। पर रूपले जी नज़रुनि में कारूंजर जी इज़त ऐं वतन जी इज़त साम्हूं हुई। संदसि काफ़िले में शरीक थियल 5000 कोल्हियुनि जी कुर्बानी संदसि साम्हूं हुई। उन करे हुन बहादुर पुट सभिनी लालचुनि खे ठुकराए छॾियो ऐं कर्नल तरूट खे चवण लॻो त सोढा वताड़ू लाज जाए, मारूं लाजे पारड़ो देश, कारूंजरनी कारणी हूं, सो कपाऊं सीस, तरूट तूं ॾुखो देशो वेश, कोली मिलियाता कारूंजरना। जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीत आहे त जेकॾहिं आऊं तव्हांखे सोढे जो ॾसु ॾियां त ॼण पंहिंजी लॼ विञायां ऐं पंहिंजे पारकर देश ते टिको लायां। आऊं कारूंजर जे वास्ते सवें सिर वढाइण लाइ तयारु आहियां। तरूट तूं वञी ॾेह पर ॾेह में ॿुधाइजां त मूंखे कारूंजर जो कोल्ही गॾियो हो। उहे लफ़्ज़ ॿुधी कर्नल तरूट खे वधीक कावड़ाई। हुन वरी रूपले खे सम्झायो त अजायो मारियो वेंदे, सोढे जो ॾसु ॾे, न त तोखे मौत जी सज़ा मिलंदी। पर रूपले जे मन में आज़ादीअ जा सपना सजायल हुआ। उहो भला कीअं थो सोढे जो ॾसु ॾेई सघे, उहो सोढो जेको वतन जी आज़ादीअ लाइ जंग जोटे वेठो हो। नेठि कर्नल तरूट रूपले जी घरवारीअ खे घुरायो, खेसि सम्झायो त रूपले खे सम्झाए त सोढे जो ॾसु ॾे ऐं आड़ मञे, न त खेसि सज़ाए मौत ॾिनी वेंदी। रूपले जी वञी चयो त मूंखे रूपले ॾे वठी हलो। उते रूपले ऐं संदसि घरवारीअ खे अकेलो छॾियो वियो। रूपले जी घरवारीअ खेसि सम्झाइण बदिरां चयो, ए रूपला, अगरि तो कर्नल तरूट जे आॾो आण मञी त तूं तारीख़ में गद्दारुनि जी कतारुनि में लिखियो वेंदे। तुंहिंजा सभई साथी शहीद थी विया आहिनि ऐं हाणे तूं बि गिरफ़्तार थी चुको आहीं। सोढे जो ॾसु न ॾिजां, न त मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। दोस्तो, रूपलो अॻे ई आज़ादीअ जी बाहि में जली रहियो हो। मथसि संदसि वनीअ जे उन्हनि लफ़्ज़नि हुन जी दिलि खे वधीक मज़बूत करे छॾियो। रूपले जी घरवारी कर्नल खे चयो त मूं रूपले खे सम्झाए छॾियो आहे। वरी रूपले खे कर्नल तरूट वटि आंदो वियो। कर्नल रूपले खां पुछियो त सोढो किथे आहे। रूपले वरी उहे ई साॻिया ई बहादुरीअ वारा लफ़्ज़ चया। पोइ कर्नल तरूट गद्दारनि खे घुराए चयो त रूपलो कुझु बि नथो ॿुधाए, हाणे छा कजे। पोइ उन्हनि गद्दारनि कर्नल खे चयो त शहर मां कपह ऐं तेल घुराए रूपले जे हथनि में कपह जूं वटियूं ठाहे तेल हणी ॾींहनि वांगुरु जलायो। पोइ रूपलो सभु सची कंदो। नेठि हुन सज़ा जी ख़बर पूरे शहर में पकिड़िजी वई। शहर मां उहो सामान घुरायो वियो। रूपले खे हथनि जी आङुरियुनि में वटियूं ठाहे तेल हणी बाहि ॾिनी वई। उहा सज़ा केॾी न दर्दनाक आहे, उनखे हर कोई महसूस करे सघे थो। रूपले जी हथनि मां बाहि जा शोला पे निकिता। गद्दारनि जा मुंहं लही विया त रूपलो अञा बि ख़ामोश आहे। कर्नल रूपले खे चयो त अञा बि वक़्तु अथई, सची कर। रूपले मथसि लानतूं विधियूं ऐं थुकण लॻो। रूपले जी उन सज़ा सां माण्हुनि में कावड़ ऐं ॾुख पखिड़िजी वियो। पर रूपले अंग्रेज़नि आॾो आड़ न मञी। संदसि हथ ॾोड़ा थी विया। संदसि हालति ख़राब थियण लॻी। होॾां मक़ामी माण्हुनि जी गद्दारीअ जे करे राणो करणजी सोढो त गिरफ़्तार थी वियो, पर रूपले ऐं संदसि साथी राणे करणजीअ ते केस हलाया विया, जंहिंमें रूपले खे फांसीअ जी सज़ा ॾिनी वई ऐं राणे करणजीअ खे 14 साल क़ैद जी सज़ा मिली। पोइ रूपले खे फ़ौज जे पहिरे में 21 जून 1859 जी शाम जो नंगर शहर खां ओभर तरफ़ सुई गाम ॾांहुं वेंदड़ रस्ते भरिसां बीठल बबुर जे वण में उतर तरफ़ झुकियल हिक टारीअ में फांसी ॾेई अंग्रेज़नि मुल्क खटण जूं हसरतूं पूरियूं कयूं। उन वक़्तु ही दिलि ॾारींदड़ मंज़र ॾिसी माण्हुनि त छा, पर वणनि, पखियुनि, चंड सितारनि ऐं कारूंजर जबल पिणु मातम पे कयो जॾहिं हिक वतन जे सिपाहीअ खे फांसी ॾिनी पे वई। उन खां पोइ रूपले जो लाश पिणु गुम कयो वियो, जेको अॼु ताईं लापता आहे। रूपलो अॼु बि ज़िंदा आहे, छो त कारूंजर ई रूपलो आहे। रूपले खे ॾिसणो हुजे त कारूंजर जी ऊचाईअ खे ॾिसिजे, उन में रूपलो नज़र ईंदो, जंहिं पंहिंजे वतन तां सिर घोरे छॾियो पर साम्राज आॾो आड़ न मञी। उन करे ई रूपले जो नालो अॼु हर कोली त छा, पर सिंध जे हर माण्हूअ जी ज़बान ते आहे ऐं तारीख़ में हमेशा रूपलो कोली अज़ीम किरदारनि में लिखियो वेंदो।